पाकिस्तान जूं जंग बदिले हर मुमकिन कोशिशूं जारी आहिनि। जंग के नतीजे में असांखे मुआशी ॾुखियाई आॾो आहिनि। सियासी इस्तेकाम थींदो तो मुआशी इस्तेकाम मुमकिन है। फील्ड मार्शल ऐं परॾी वज़ीर की कोशिशुनि सां हरबस लंघ मां असांजा जहाज़ गुज़री रहिया आहिनि। नायब वज़ीर आज़म ख़िते में अमन लाइ कोशिशूं करे रहियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो ख़िते जी मौजूदा सूरतहाल बाबति इजलास के ख़िताब संदसि चवण त ख़िते में जंग जा शोला थधा करण लाइ असां भरपूर कोशिश कई। पाकिस्तान इन जंग मां घणो मुतासिर थी रहियो आहे। पाकिस्तान की मईशत लाइ 2 सालन में सभिनी गॾिजी काविशूं कयूं। इजलास में पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं ॿिया अॻवान पिण शरीक। सिंध समेत कराची के मुख्तलिफ इलाक़नि में किथे हल्की किथे तेज़ बरसात। डिफेंस शाह फैसल कॉलोनी, सदर, नाज़माबाद, गार्डन, मलीर ऐं भरपासे में मींहुं। कोरंगी, गुलशन इकबाल, IH चंडीगढ़ रोड, माड़ीपुर, लियारी में वसकारो। हैदराबाद, शहदादकोट, जेकबाबाद, कंबर, जोही, चिन्नी, मिरपुर बठोरो में बरसात। मिठियाड़ी, खेबर, मांजन, कुबो सईद खान, उस्मान चाहुड़ी, बुछेरी, हालानी, रादड़, सेठारजा में वसकारो। कोयटा समेत बलोचिस्तान के केतरनि ज़िलनि में तूफ़ानी मींहुं। चमन, कल्लात ऐं सोराब में बोर्ड की सूरतहाल। रोड रस्ता बंद, केतिरियूं गाॾियूं पानी के वहकरनि में वही वयूं। KP के मुख्तलिफ इलाइक़नि में बरसात। वडे वज़ीर सैयद मुराद अली शाह की सदारत हेठ एमरजेंसी सर्विसिस बाबत इजलास। सिंध अंदर हंगामी ख़िदमतुनि जे निज़ाम के वधीक असराइतो ऐं जामे बढ़ाइण जो फ़ैसिलो। वडे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो है इंसानी जानिन ऐं मिल्कियतुनि जो तहफ़्फ़ुज़ हुकूमत की पहिरीं ज़िम्मेवारी आहे। हंगामी रद्दअमल जे निज़ाम में कंहिं बि क़िस्म की कोताही बर्दाश्त न कई वेंदी। सभिनी एमरजेंसी इदारनि के मुतहद ऐं ख़ुद मुख्तियार अथॉरिटी हेठ आंदो वेंदो। हाई रिस्क इमारतुनि में फौरी सुधारा यकीनी बनाए वञनि। हंगामी हालतुनि में तुर्त रद्दअमल जो निज़ाम वधीक बेहतर ऐं मज़बूत बणायो वेंदो। कराची में बरसात। सिंध हुकूमत पारां शहरिन के एहतियात करण की अपील। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम अहमद चयो है बरसातुनि के नज़र में रखने अॻुवाट इंतज़ाम कया विया आहिनि। ज़रूरी अमले जूं मोकलूं रद्द कयूं वियूं आहिनि। हेठाहीं वारनि इलाइक़नि मां बरसाती पाणी के वक़्त निकाले लाइ इज़ाफ़ी डिवाटरिंग पंप्स नस्ब कया विया आहिनि। चॉकिंग पॉइंटुनि की निगरानी लाइ अमलो मुक़ररु करे इज़ाफ़ी डिवाटरिंग पंप्स लगाया विया आहिनि। सूबाई हुकूमत जे लाॻापियल इदारनि ऐं बल्दियाती इदारनि जे आफ़ीसरनि खे हाई अलर्ट रखंदे फील्ड में रहण जूं हिदायतूं जारी कयूं वियूं आहिनि। शहरियुनि जो तहफ़्फ़ुज़ हुकूमत की ज़िम्मेवारी आहे। शहरी एहतियाती उपाउ ते अमल कनि ऐं हंगामी सूरतहाल में लाॻापियल इदारनि सां फौरी राब्तो कनि। सीनियर वज़ीर शर्जील इनाम अहमद की सदारत हेठ वर्ल्ड बैंक जो आला सतही इजलास। सूबाई वज़ीर डॉक्टर अज़रा पेचियो, नासिर शाह, सईद गनी, जाम खान शोरो, सैयद सरदार शाह, मोहम्मद बख्श महर ऐं ॿियनि जी शिरकत। वर्ल्ड बैंक के सहकार सां सिंध में $4.1 बिलियन जा 14 मनसूबा जारी आहिनि। उन्हनि मनसूबनि लाइ हेल ताईं $2.2 बिलियन जारी कया विया आहिनि। सीनियर वज़ीर शर्जील इनाम अहमद जी इजलास के आगाही। वर्ल्ड बैंक कराची रेनफॉल प्रोजेक्ट के अहम संग मेल करार ॾेई छॾियो थो। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह जो चवणो त मक़ामी हुकूमत साल बेस में मनसूबे ते अमल करे रही आहे। $10 करोड़ मां 59 सैकड़ो फंड्स इस्तेमाल थी चुका आहिनि। गुल प्लाजा थाने की अदालती कमीशन की जांच मुकम्मल। रिपोर्ट 7 अप्रैल ताईं सिंध हुकूमत की पेश कई वेंदी। अदालती कमीशन कानून खाते के सेक्रेटरी के 7 अप्रैल से तलब करे वरितो। गुल प्लाजा थाने के लिए कायम थियल जुडिशियल कमीशन पंहिंजी इंक्वायरी मुकम्मल करे चुकी। रिपोर्ट में थाने के वाक़िअनि, ज़िम्मेवारनि जे तयन ऐं सिफ़ारिशूं शामिल आहिनि। उत्तर वज़ीरिस्तान में सिक्योरिटी फोर्सेज की कार्रवाई। 8 खारजी दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिब 1 अप्रैल से उत्तर वज़ीरिस्तान में भारतीय खारजी की मौजूदगी वारे इतला ते कार्रवाई कई वई। सिक्योरिटी फोर्सेज की कार्रवाई में 8 भारतीय हिमायती खारजी मारिजी विया। मारिजी वियल दहशतगर्दनि वटां हथियार ऐं बारूदी सामान अथु। ISPR जो चवणु आहे त अफ़गान सरज़मीन पाकिस्तान ख़िलाफ़ दहशतगर्दी लाइ इस्तेमाल थियण ते सख़्त ॻणती आहे। अफ़गान तालिबान पंहिंजी ज़िम्मेवारी पूरी कनि ऐं दहशतगर्दनि खे पंहिंजी ज़मीन इस्तेमाल करणु न ॾियनि।
सदर आसिफ अली जरदारी, वजीर आज़म शहबाज शरीफ ऐं वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी पारां उत्तर वज़ीरिस्तान में पाक अफ़गान सरहदी इलाइक़नि में फितनल ख़ारिज ख़िलाफ़ कामयाब ऑपरेशन ते सिक्योरिटी फोर्सिस खे भेटा पेश। सदर आसिफ अली जरदारी चयो आहे त वतन जे दिफ़ा ऐं सरहदुनि जे तहफ़्फ़ुज़ लाइ सिक्योरिटी जो किरदारु फ़ख़्र जोॻो आहे। अफ़गान उबूरी हुकूमत पंहिंजी सरज़मीन पाकिस्तान ख़िलाफ़ दहशतगर्दी लाइ इस्तेमालु थियण खां रोके। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो त दहशतगर्दी खे मुल्क मां मुकमल ख़त्म करण ताईं जंग जारी रहंदी। सॼी क़ौम दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग जी लाज़वाल अज़्म पाक फ़ौज सां गॾु बीठल आहे। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी चयो आहे पाक फ़ौज वक़्तु कार्रवाई करे भारतीय सरपरस्ती में हलंदड़ 8 दहशतगर्दनि खे अंजाम ताईं पहुचायो। भारतीय सहकार वारनि दहशतगर्दनि नाकाम मनसूबा ख़ाक में विलाइण ते पाक फ़ौज जे जवाननि खे सलाम पेश करियां थो। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जा इस्लामाबाद में चयन मुख़्तलिफ़ मनसूबनि जा दौरा, मॉडल जेल, कैपिटल पुलिस कॉलेज ऐं पुलिस ख़िदमत मर्कज़ जो मुआइनो कयो। मोहसिन नक़वी उतातर्क एवेन्यू जे वाधारे वारे मनसूबे जो संग बुनियाद में रखियो। मॉडल जेल जे पहिरें मरहले खे हाई सिक्योरिटी जेल बणाइण जो फ़ैसिलो। घरू वज़ीर हिदायत कई त मॉडल जेल में मुक़ररु थींदड़ अमले जी तरबियत 3 अप्रैल ताईं मुकमल कई वञे। वफ़ाक़ी घरू वज़ीर कैपिटल पुलिस कॉलेज जे अपग्रेड करण जो मनसूबो तलब करे वरितो। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में बाड़ाई जो लाड़ो 100 इंडेक्स में 5000 का वधीक पॉइंट्स जी लात 100 इंडेक्स 1,50,000 पॉइंट्स ते पहुची वियो। विच ओभर में जारी छिकटाण ख़तरनाक आहे। पाकिस्तान ख़िते में अमन क़ाइम करण लाइ कोशिशूं जारी आहिनि। सऊदी अरब, तुर्किया ऐं मिस्र जे पड़ी वज़ीरनि पाकिस्तान जो दौरो कयो। जंग रोकण लाइ पड़ी वज़ीर कोशिश करे रहिया आहिनि। पड़ी तर्जमान ताहिर हुसैन इंद्रावी जी हफ़्तेवार न्यूज़ ब्रीफिंग संदसि चवण ॻाल्हियूं ऐं सिफ़ारतकारी अमन जो वाहिद रस्तो आहे। मौजूदा सूरत हाल में नायब वज़ीर आज़म जो चीन जो दौरो अहमियत जोॻो आहे। मुस्लमान उम्मत छिकटाण जे ख़ात्मे लाइ किरदारु अदा करण लाइ पुरअज़्म आहिनि। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप पारां ईरान ख़िलाफ़ कार्रवाइयूं जारी रखण जो ऐलान। संदसि चवण ईंदड़ 2 खां 3 हफ़्तनि में ईरान ते वधीक ख़तरनाक हमला कंदासीं ऐं जल्द फ़ौजी मक़सद हासिल करे वठंदासीं। ईरान ख़िलाफ़ ऑपरेशन शुरू कंदे 1 महीनो थी चुको आहे। 4 हफ़्तनि में अमरीकी फ़ौज फ़ैसिला था हमला कया। ईरान जी नेवी एयरफोर्स खे मुकमल तबाह करे छॾियो। ईरानी लीडर बि मारिजी चुका। रिजीम ख़त्म थी वियो। ईरान जी एटम बम ठाहिण जी सलाहियत बि ख़त्म करे छॾी। अमरीकी पड़ी वज़ीर मार्को रूबियो चयो आहे त ईरान तवानाई न पर एटमी हथियारनि जी सलाहियत चाहे थो। तहरान जबलनि में ॻुझे तो रिएक्टर तामीर कया हुआ। अमरीका जो अवाम सवाल करे रहियो आहे त ईरान ते हमले जी ज़रूरत छो पेश आई। ईरान खे पुरअमन एटमी प्रोग्राम जा केतिराई मौक़िया ॾिना पर उन रद्द कया। ईरान मिसाइल ऐं ड्रोन खे दिफ़ाई ढाल बणाए रहियो आहे। ईरान एतिरो मज़बूत थी रहियो हो जो मुस्तक़बिल में उनखे रोकणु नामुमकिन हो। ईरान जी अमरीकी शहरनि सां का बि दुश्मनी न आहे। मौजूदा हक़ीक़तुनि खे नज़र में रखंदे ईरान खे ख़तरे तौरु पेश करणु मुनासिब न आहे। ईरानी सदर मसूद पज़ेश्कियान जो अमरीकी अवाम खे ख़त। ईरानी सदर जो चवणु आहे त ईरान खे ख़तरनाक पेश करणु ऐं करप्शन करणु असल में ताक़तवर धुरियुनि जी सियासी ऐं मुआशी मफ़ाद जो नतीजो आहे त जीअं हथियारनि जी सनत जारी रखी सघिजे ऐं स्ट्रेटेजिक मंडियुनि ते कंट्रोल क़ाइमु रखी सघिजे। ईरान जे अहम इंफ्रास्ट्रक्चर ते हमलो हक़ीक़त में ईरानी अवाम खे निशानो बणाइणु आहे ऐं अहिड़नि क़दमनि जा असर ईरान जे सरहदुनि खां अॻिते पखिड़िजी सघनि था। ट्रंप तरफ़ां ईरान जंग जारी रखण जे ऐलान खां पोइ आलमी मार्केट में कचे तेल जी क़ीमत में इज़ाफ़ो। आलमी मंडी में कचे तेल जे अघ में 4% वाध। बरतानवी कचे तेल जी नई क़ीमत $105.55 फ़ी बैरल थी वई। अमरीकी कचो तेल बि 3% इज़ाफ़े खां पोइ $103 फ़ी बैरल थी वियो। शहदादपुर पुलिस
पुलिस ट्रेनिंग कॉलेज में 186 पासिंग आउट परेड रिकॉर्ड कोर्स की तरबियत मुकम्मल कंदड़ 558 मर्द एहलकार 215 लेडीज़ एहलकारनि समेत 773 रिकॉर्ड्स पास आउट। IG सिंध जावेद आलम ओडो, DIG पुलिस ट्रेनिंग सिंध फैज़ुल्ला कुरेजो ऐं प्रिंसिपाल PTC शाहिदा परवीन जामड़ो पासिंग आउट पीरियड जो मुआयनो कयो। बेहतरीन कारकर्दगी ॾेखारींदड़ ट्रेनर्स में इनाम विराया। IG सिंध जावेद आलम ओडे चयो आहे त सिंध पुलिस जी मेहनत ऐं कुर्बानीनि सां सिंध मुस्तक़बिल में मुकमल तौर ते पुरअमन सूबो हूंदो। अवाम ताक़तवर पुलिस न पर इंसाफ़ पसंद पुलिस चाहे थी। पुलिस धाड़ेलनि ऐं स्ट्रीट क्राइम खे कंट्रोल करे पर उन्हनि जो अवाम सां प्यार वारो रिश्तो हुजणु घुरिजे। सागर बरसा कार ते हथियारबंदनि जी फायरिंग 3 पुलिस एहलकार ज़ख़्मी। कोट नवाब वेझो मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि कार ते फायरिंग करे ॾिनी। गोलियूं लॻण सबबि CIA जा 2 एहलकार नजीबुल्ला नारेजो ऐं नादिर नारेजो जेल पुलिस जो एहलकार अली हसन रूंजो ज़ख़्मी थी पिया। 2 ज़ख़्मी नवाबशाह अस्पताल मुंतक़िल। पुलिस मूजिबि वाक़िए जी मुख़्तलिफ़ रुख़नि खां जांच शुरू कई वई आहे।